नाज़रीन, जोही खां ही रिपोर्ट असां सां शेयर कई आहे मुश्ताक अली रोदनाणी। रिपोर्ट मूजिब जोही वेटनरी जे शागिर्दनि तरफ़ां हथनि में बैनर ऐं प्लेकार्ड खणी डॉक्टर साजिद हुसैन लगारी, अयाज़ अली, अमजद अली सोलंगी, डॉक्टर दानियाल बबर ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे दादू जोही रोड ते धरणो हयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन तरफ़ां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पंजाब में वेटनरी शागिर्दनि खे हाउस जॉब तहत इनकम सां गॾु आख़िरी सॼो साल गवर्नमेंट प्राइवेट सेक्टर्स जी प्रैक्टिस सां गॾु उन्हनि खे रिसर्च जा मौक़ा पिणु फराहम कया वञनि था। पर अफ़सोस, सिंध जे वेटनरी जे शागिर्दनि जे लाइ हुकूमत सिंध जे तरफ़ां को बि मुस्तक़िल बुनियादी हल ऐं हक़नि लाइ को बि ऐलान नाहे कयो वियो। असीं सम्झूं था त सिंध हुकूमत नौजवान जे वेटनरी डॉक्टरनि खे ॼाणे वाणे हक़नि खां महरूम रखियो पियो वञे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि सिंध हुकूमत ऐं सिंध जे लाइव स्टॉक खाते जे वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कई आहे त पंजाब जे शागिर्दनि जीअं सिंध जे वेटनरी जे शागिर्दनि खे हाउस जॉब तहत संदन हक़ ॾिनो वञे त जीअं मुस्तक़बिल में लाइव स्टॉक खाते में अॻभराई लाइ हथी वठाए सघिजे। संदन सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक जारी रहंदी। Justice!